वेलकम सालापट एनसाइक्लोपीडिया। हाणे पाण छो चैप्टर स्टार्ट कयूं था। हिन खां पहिरियों जेका बि ॿ चैप्टर ॿ टे ख़ासि चैप्टर आहिनि मतिलबु जंहिंमें प्रॉब्लम हुया उहो पाण कया आहिनि। टियों चैप्टर बि, चौथों चैप्टर बि ऐं पंजों चैप्टर बि, हुननि जा सॼा मिसाल जेके बि मिसालूं हुयूं ऐं एक्सरसाइज, हर हिकु एक्सरसाइज जो हर प्रॉब्लम पाण कयो आहे, उहो बि तव्हां ॾिसी सघो था। हाणे पाण बिस्मिल्लाह करे ही चैप्टर स्टार्ट कयूं था। पहिरीं मिसाल आहे जंहिंमें छा थो चए त जेकी शिकिल ॾिनल आहे हिन में ॾेखारियल हिकु बीम ते 40 न्यूटन ज़ोर जे ज़रिए पैदा कयल ज़ोर जो म्यार असर टार्क लहो, मतिलबु पाण ज़ोर जो म्यार असर यानी टार्क पाण खे मालूम करणी आहे। हाणे हिन में न्यूटन फोर्स भी पाण खे गिवन आहे, घणी फोर्स आहे पाण वटि 40 न्यूटन। ऐं ॾिसो त एम घणो आहे, मतिलबु हुनजो मोमेंट ऑफ आर्म घणो आहे, 5 मीटर। ठीकु आहे। हाणे पाण प्रॉब्लम कयूं था, ही पाण वटि डेटा हुई, मतिलबु पाण खे डिस्टेंस भी मालूम आहे घणो आहे, मोमेंट ऑफ आर्म 5 मीटर आहे ऐं फोर्स भी पाण खे मालूम आहे। ठीकु आहे, बिस्मिल्लाह कयूं था। डेटा पाण वटि छा छा आहे? डेटा आहे पाण वटि फोर्स घणी आहे, फोर्स आहे पाण वटि 40 न्यूटन ऐं मोमेंट ऑफ आर्म जंहिंखे पाण डी सां शो कंदा हू घणी आहे पाण वटि 5 मीटर ऐं पाण खे टार्क मालूम करणो। सही आहे। हाणे पाण फार्मूलो हणो, फार्मूलो सफ़ा सवलो आहे टार्क जो, यादि हुअणु सफ़ा ज़रूरी आहे, यादि हूंदो पोइ ई कमु हलंदो। ठीकु आहे। त फार्मूलो छा आहे टार्क जो? फार्मूलो आहे एफ क्रॉस प्रोडक्ट मतिलबु मल्टीप्लाई निशानी ऐं डी। ठीकु आहे। हाणे एफ छा जे बराबरि आहे? 40 न्यूटन जे, ऐं डी जेको आहे उहो 5 मीटर जे बराबरि आहे। हिन ॿिन्ही खे मल्टीप्लाई कंदासीं त पाण वटि छा ईंदो? पाण वटि ईंदो जवाबु 200 न्यूटन मीटर। न्यूटन मीटर छो जो फोर्स जो जेको यूनिट आहे उहो न्यूटन आहे ऐं डिस्टेंस जेको आहे विच में पाण खे मोमेंट ऑफ आर्म उनजो मीटर में, हिन करे न्यूटन मीटर थियो। हाणे हिकु ॿी ॻाल्हि आहे, हिन जी साइन जेकी हूंदी उहा माइनस जी हूंदी, छो जो ही क्लॉक वाइज रोटेट कंदो। हिते तव्हां फिगर में ॾिसो त फोर्स हेठि लॻे थो, ही जेको आहे फोर्स हेठि लॻे थो, त जॾहिं ही ज़ोर लॻंदो त ही क्लॉक वाइज रोटेट कंदी, जीअं सेकेंडनि वारी सुई न रोटेट कंदी आहे ईअं। त हिन करे जेकी क्लॉक वाइज टार्क हूंदी आहे, ज़ोर जो म्यार असर हू माइनस में, हमेशह माइनस में हूंदो आहे। हिन करे पाण ही माइनस में लिखियो आहे। इहो ई पंहिंजो जवाबु आहे। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। ऐं चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ऐं वीडियो पसंदि आई हुजे त कमेंट बि ज़रूरु कजो। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।